इन 202 MPS 27 जे ॻोठ फतेह लाशारी में पीअण जे साफ़ पाणी जी पाइपलाइन न हुजण सबबि इलाइक़े जा रहवासी 2 किलोमीटर परे खां पाणी आणण ते मजबूर आहिनि। तफ़सीलनि मूजिबि ॻोठ फतेह लाशारी जेको 400 घरनि ते मुश्तमिल आहे, जिते पीअण जो पाणी न मिलण सबबि शहरी 2 किलोमीटर परे खां पाणी आणण ते मजबूर आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त इलाइक़े जे रहवासियुनि हथनि में गमला खणी एहतजाज कंदे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि पीअण जे साफ़ पाणी जूं पाइप लाइनूं फ़राहम कयूं वञनि त जीअं संदनि परेशानी ख़तम थी सघे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।